शहर में आबाई क़ब्रिस्तान जे पंहिंजे वालिदैन जी क़बरुनि ते हींअर दुआ घुरण जे लाइ निकितो आहियां। मुंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे जेके मां व्लॉग ठाहियां उन में का हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुजे जंहिंसां मुंहिंजी बि इस्लाह थिए ऐं अलाह साईं जंहिंखे हिदायत ॾिए उन्हनि जी बि इस्लाह थिए। का अहिड़ी ॻाल्हि को अहिड़ो अलाह वारनि जो ज़िक्र हुअणु खपे ऐं आख़िरत जे हिसाब सां का न का ॻाल्हि हर व्लॉग में हुजणु खपे जीअं असांखे पंहिंजे मौत जी यादि अचे ऐं असां बुराइनि खां बची सघूं। मुंहिंजो इहो हिकिड़ो आहे ऐं शायदि इहो व्लॉग ठाहिण जी दुनिया में हिकिड़ी चेंजिंग बि हूंदी, शायदि जेको अॼु ताईं मूं ॾिठो आहे। बहरहाल मुंहिंजी इहा कोशिशि आहे त मां आख़िरत जो तज़किरो बि पंहिंजे हर व्लॉग में थोरो घणो कयां ताकी जीअं पाण खे बि मौत यादि अचे ऐं भलाईअ जे तरफ़ वधूं ऐं जेके मूंखे ॿुधनि था उन्हनि खे बि आख़िरत जी यादि ज़हन में हुजे। सो हींअर वेंदासीं पंहिंजे आबाई क़ब्रिस्तान ॾे पंहिंजे वालिदैन जी क़बरुनि ते दुआऊं करणु इंशा अल्लाह। अस्सलाम वालेकुम या अहल कबूर। वदाही मुंहिंजे नाने जी क़बर आहे। मुंहिंजे शहर ही जेको असांजो शहर आहे इहो नाने जो शहर आहे ऐं मुंहिंजे वालिद साहिबु घर न्याणो हो, तंहिंजे करे हीअ मुंहिंजे नाने जी क़बर आहे। असां नाने जे शहर में ई रहंदा आहियूं। हीअ मुंहिंजे वालिद मोहतरम जी क़बर आहे। मुंहिंजो वालिद जंहिं असांखे उथणु वेहणु सेखारियो ऐं जंहिं हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारे अॼु ताईं वालिद जे करे असांजी इज़त आहे। अलाह साईं हिननि खे जन्नत में आला मक़ाम आला जॻहियूं अता कंदो। मुंहिंजे नाने खे, मुंहिंजे वालिद खे, मुंहिंजी अमड़ खे, मुंहिंजे भाउ खे। हीअ मुंहिंजी अमड़ जीजल अमड़ जी क़बर आहे ऐं मुंहिंजो वालिद साहिबु मां 7वीं जमात पढ़ंदो हुउमि त गुज़ारे वियो हो। अॻिते असांखे दुनिया जे हिसाब सां संभालियो, पढ़ायो, तरबियत कई, उहा वालिदा कई। अलाह हुनखे अजुर ॾींदो इंशा अल्लाह। अलाह साईं किरोड़े अरबे खरबे असांजे वालिदैन नाने नानीअ ते रहमतूं वसाईंदो, पंहिंजे मुंहिंजे भाउ ते रहमत वसाईंदो। हीउ मुंहिंजो वॾो भाउ आहे। 2012 में हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो जंहिं महिल हिन दुनिया ई छॾी। इहे असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि, असांजा महिरबान आहिनि, असांजा वॾा आहिनि, असांजी तरबियतूं हिननि जी बदौलत आहिनि जेको कुझु आहियूं। अलाह हिननि खे किरोड़े रहमतूं बरकतूं हिननि जी क़बरुनि ते वसाए ऐं हिननि खे जन्नत में आला मक़ाम अता करे। अस्सलाम वालेकुम। सफ़र जी दुआ खां पोइ सफ़र जी शुरूआत करे चुको आहियां। हींअर मां वञा पियो अहमदपुर जे तरफ़ विस्तड़ा स्टॉप आहे। उतां जो हिकिड़ो वॾी उमिरि जो पीरसन साथी मूंसां गॾु उमिरि ते हुयो जेको मूंखे बार बार राब्तो कंदो आहे मूंसां ऐं मूंखे अचण जे लाइ मजबूर कंदो आहे। अॼु चयो त उहो ई वञा पियो त भला बुज़ुर्गनि सां मिलंदो वञा। हींअर असां विस्तड़ा स्टॉप अहमदपुर जी तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं हींअर दरियाए सिंध जी अल्हम्दुलिल्लाह ही लारकाणो ख़ैरपुर वारी पुल क्रॉस करे रहियो आहियां। अस्सलाम वालेकुम। साईं हाजी महरम अली विस्तड़ो साहिबु असां अल्हम्दुलिल्लाह उमिरि ते गॾु हिकु फ्लाइट ते वियासीं। हिकु ई फ्लाइट हुई वापसीअ ते बि 28 ॾींहं अल्हम्दुलिल्लाह मके शरीफ़ ऐं मदीने पाक में गॾु गुज़ारियासीं। अॼु चाचे जो चाह हूंदो, रोज़ु फ़ोन ते राब्तो कंदो त मूंसां मिलजा, ज़रूरु मिलजा। अॼु मां बि शौक़ में चाचे सां मिलणु चाचे वटि आयो आहियां। चाचे जूं महिरबानियूं जो चाचो असांखे यादि कंदो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं ख़ुशि आहियो। अलाह ॿिया ख़ैर लॻा पिया सफ़ा अल्हम्दुलिल्लाह। असांजी बि साईं तव्हांजी वॾियूं वॾियूं महिरबानियूं वॾा कुर्ब करे मुंहिंजे कदम घर आया आहियो, कदम भरे वॾा तव्हांजा अहसान आहिनि, थोरा आहिनि। मां लखे थोरा तव्हां सां कयां पर हिन घड़ीअ जो थोरो मां तव्हां मिलाए सघां। अलाह तव्हांखे आबाद कंदो ऐं अलाह सां तव्हांखे एतिरी वसियत ऐं कुवत ऐं ताक़त ॾींदो ऐं असांखे बि ॾींदो त आईंदीअ फैमिली सूदो गॾु इंशाअल्लाह रमज़ान शरीफ़ में हलंदासीं।
पुनरो बि पढ़ंदासीं। साईं मूंखे ॿुधाए मदीने जी ज़ियारत बि कंदासीं, मदीने में नमाज़ूं बि पढ़ंदासीं, मदीने वारे साईं में दुआऊं बि घुरंदासीं इंशाअल्लाह। मके पाकम जी दुआऊं घुरंदासीं। अल्लाह बेड़ा ई पार करे छॾी इंशाअल्लाह। कचहरियूं हूं घुमाया हुआ जाते अचबो रहिबो काॾे वेंदासीं। धाड़ेल घुमाए अचां जितरियूं कुलनि ते ऐं हो असुल डाकू ॾिसी अचे असली